जय ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे दोस्तों कहाणी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में छा रबन जेको आहे ओठ खे पकड़ण में कामयाबु थी वेंदो या ओठो भूरे व्याजी जे घर में लिकी वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में जेको आहे ओठो भूरे खे मारे छॾींदो ऐं उते कब्ज़ो करे वेंदो घर में। छा इहो नेक्स्ट एपिसोड में लाश लिकाइण में जेको आहे रबन कामयाबु थी वेंदो मरियम जी या न। नेक्स्ट एपिसोड में छा रईस गफ़ार खान भी अची वेंदो या न। सॼी तव्हां कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढड़े वीडियो में। इनखे पूरो ॾिसो तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी ऐं थी सघे त शायदि खुशो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे मुख़्तसर कहाणी ॿुधाईंदा हलूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहाणी। पहिरीं ॻाल्हि दोस्तों नेक्स्ट एपिसोड में जेको आहे रबना खे तव्हां ॾिठो त ख़बर शक पइजी चुको आहे, लेकिन उनखे पक पइजी वेंदी आहे त पीरू वारनि जे घर जेको आहे का ओठो लिकियलु आहे ऐं उते रबना वेंदा आहिनि सभु कठि करे। लेकिन उतां ओठो निकिरी करे जेको आहे सिधो बसि व्याजी भूरो व्याजी जे घर पुॼी वेंदो आहे। निंड पियल हूंदो आहे, मथां हथियार रखंदो आहे, चवंदो आहे मूंखे लिकण ॾे ऐं चुपचाप करे तूं मुंहिंजे मथां पहारो ॾे ऐं उते लिकी वेंदो आहे। फ़िलहालु ओठो ऐं रबन जे हथ खां हितां बची वेंदो आहे ऐं जेकी फ़िलहालु मरियम जी लाश आहे रबन उन खे बि कढण जी कुझु कोशिशि कंदो त कोई इहो मसइलो हल करे वठां। पोइ किस्त में दोस्तों 2 किस्ता पोइना मां तव्हांखे ॿुधायो, तव्हांखे यादि आहे या न। मां तव्हांखे ॿुधायो त कालू जो नंढिड़ो छोकिरो छोटू जंहिंखे चवंदा आहिनि उहो मरियम खे ॻोल्हण वेंदो ऐं उहो रबन जे घर इहो सॼो कहाणी ॾिसी ईंदो। उअं ई थियो हिन किस्त में तव्हां ॾिठो त जॾहिं उहो घुटो ॾिए पई पठाणी त उन छोटू ॾिसी वरितो ऐं कालू खे ईअं ॿुधाई। फ़िलहालु कालू इहा ॻाल्हि लिकाए छॾींदो, कंहिंखे बि न ॿुधाईंदो पंहिंजे भाउ खां। लेकिन असांजी 2 किस्तनि पहिरियों वारी ॻाल्हि उहा सची अची बीठी। छोटू सॼी पंहिंजी अखियुनि सां कहाणी ॾिठी मरियम खे कंहिं घुटो ॾिनो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।